अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां तव्हांजो दोस्त ज़ाहिद हुसैन थईम। अॼु असां कोई रस्ते मां अचनि था जेको आहे मज़दूर इन महांगाई जे दौर में मज़दूरनि जी छा पोज़ीशन आहे असां तव्हांखे ॿुधायूं था। अचो साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं इहो 2-3 मिंट बीहो, असांखे इहो ॿुधायो त हिन जेको महांगाई जे दौर में तव्हां हाणे काॾे विया हो, मूंखे इहो ॿुधायो पहिरीं। मैं साम्हूं हुयो दुकान जो कमु हले थो। अच्छा। हिन दुकान जे कम ते वियुमि। हे मानी जो टिफिन नाला मां मज़दूर आहियां। छो साईं ख़ैर आहे, कोई ग़लती थी वई छा? न, ग़लती कुझु न आहे थी। असां तव्हांखां इहो पुछा कयूं था त तव्हां हिन महांगाई जे दौर में कहिड़े हिसाब सां हलो था, तव्हांजी तारीख़ छा हले थी, मतिलबु गुज़ारो तव्हांजो कीअं थिए थो? बसि बाबा, हाणे इहो महांगाई जे बारे में छा सूर पेटूं। महांगाई इहो अवाम बि ॾिसे थी, सियासतदान बि ॾिसे, उनजे बारे में छा कयूं। बाक़ी हा, राति इमरान ख़ान पेट्रोल लाथो। पेट्रोल जो लाथई, असांखे त फ़र्क़ु न पियो न। असां रोज़ु पंधु अचूं पंधु वञूं, ठीकु आहे न। उन जो त असांखे फ़र्क़ु न पवंदो न। अच्छा। पेट्रोल भली उहो लाहे या न लाहे, असां त पैदल आहियूं न। हा, असांजे लाइ हिकिड़ी महिरबानी करे सब्जी सस्ती करे, मुर्गी सस्ती करे, पचुनि जो सामान सस्तो करे। हाणे 500 में असां घी जो किलो किथे पुॼी वियो आहे। हाणे कीअं असां उहो वठूं? अच्छा, तव्हांखे इमरान ख़ान जी कहिड़ी ॻाल्हि वणी आहे या इमरान ख़ान खे कहिड़ो मैसेज ईंदो? बसि साईं, कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॾिसां। इमरान ख़ान जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा वणी, जेको जलसे में चए थो न, घबराना नहीं, ठीकु आहे न। हुन ईअं चयो, असां उन ॾींहुं खे घबराइण छॾे ॾिनो। लेकिन मज़ूरी, मां पाण हिकु यूट्यूब चैनल वारो आहियां, मां पाण हिकु वरी पोस्ट ते आहियां। जिन ॾींहुं हुन ईअं चयो उन ॾींहुं खां हे टिफिन अता सुबुह जो कम ते वेंदो आहे, शाम जो मोटी घर। मतिलबु अञा ताईं तव्हां घबरायो नथा न? घबरायूं नथा। अच्छा। लेकिन चेल में थोरो सूर पए थो, ईअं सम्झ कमज़ोरी महसूस थिए थी। रंग भूरो हुयो, हाणे थोरो कारो थी वियो आहे, इहो फ़र्क़ु थिए थो। घबरायूं नथा। अच्छा। घबराइण जी ॻाल्हि बि न कयो। वाह साईं, वाह वाह साईं, वाह। घबराइण जी ॻाल्हि बि न कयो। अच्छा। हा, घबराइण ईअं सम्झ असां ॾिठो न आहे, छो जो असांजो वज़ीर आज़म चए थो न, घबराना नहीं। अच्छा। जॾहिं हो चए थो त घबराइणो न आहे न। अच्छा, ठीकु आहे न। वाह यार, बेस्ट ॻाल्हि कई थी। बाक़ी रही ॻाल्हि पेट्रोल जी, पेट्रोल मना थो उन लाथो आहे, लेकिन असां त पैदल घुमंदा आहियूं। पैदल वारे खे पेट्रोल ज़रूरत पवंदी न आहे। बाक़ी हा, जीअं असांजे लाइ हिकिड़ी महिरबानी करे त सौदो बि सस्तो करे, परचून जो सामान बि सस्तो करे, हुनजी इहा असां ते वॾी महिरबानी थी। असां हुनजा थोरा ठीकु आहे साईं। मां हलां हाणे घर देरि थिए थी, टाइम बि न आहे, हाणे सिज लाहिण ते आहे। ठीकु आहे, ठीकु आहे साईं। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिठो दोस्तों, बेस्ट माण्हू हुयो, त बि केतिरो ई कमु करे थो, लेकिन चए थो घबराए न। बिल्कुलु, अगरि हीअं ई तव्हां बि न घबराईंदो, बिल्कुलु अलाह कंदो पाकिस्तान बिल्कुलु सुठे तरीक़े सां अॻिते हलंदो। ऐं दुआ कयो त पाकिस्तान में तब्दीली अची वञे। महिरबानी। असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।